नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल अनाम रुकू नंबर आहे 7 आयत नंबर 61 खां वठी 65 ताईं। तर्जुमो वहुवल क़ाहिरु ऐं उहो ई आहे जेको ग़ालिब आहे केरु अल्लाह सुब्हानहु व तआला फ़ोक़ मथां इबादिही पंहिंजे बंदनि जे व युरसिलु अलैकुम ऐं हू मोकिले थो तव्हांजे मथां हफ़ज़तन फ़रिश्तनि खे हिफ़ाज़त करण वारा या निगहबान हत्ता एसिताईं जो इज़ा जाअ जॾहिं अची वञे थो अहदकुमुल मौत कंहिं हिक खे तव्हां मां मौत यानी कंहिं हिक जो एसिताईं जो कंहिं हिक जो मौत जो वक़्तु अची वञे थो तवफ़त हू फ़ौत कनि था उनखे रुसुलुना मोकिलियल असांजा यानी फ़रिश्ता वहुम ऐं उहे ला युफ़र्रितून न उहे कोताही कनि था यानी अल्लाह जे हुकुम में फ़रिश्ता का कमी कोताही नथा कनि। सुम्म पोइ रुद्दू इलल्लाही पोइ मोटाया वञनि थियूं मोटायो वञे थो यानी जेके बि रूह जिन खे मौत अचे थी जंहिंजी रूह कढी वञे थी पोइ उन्हनि खे मोटायो वञे थो इलल्लाही तरफ़ अल्लाह ताला जे मौला हुमुल हक़ जेको मालिक आहे उन्हनि जो धणी आहे उन्हनि जो हक़ यानी सचो अला ख़बरदार लहुल हुक्म उन जे लाइ आहे हुकुम यानी हर फ़ैसिलो करण वारो उहो ई आहे यानी अल्लाह सुब्हानहु व तआला वहुव असराउल हासिबीन ऐं हू जल्द हिसाब करण वारो आहे या इहो बि थी सघे थो मतिलबु त हू तेज़ आहे तमामु हिसाब करण वारनि मां या हू जल्द हिसाब करण वारो आहे। कुल चओ मई युनजी कुम केरु आहे जेको निजात ॾे तव्हांखे में ज़ुल्मातिल बर्री वल बहर अंधेरनि में ख़ुश्की ऐं समुंड जे तदऊनहु तदर्रुअन व ख़ुफ़िय्यह तव्हां पुकारियो था उनखे आजिज़ी सां यानी आहुज़ारी करे ऐं पोशीदा तरीक़े सां यानी लिकी लिकी आहिस्ते आहिस्ते यानी जॾहिं इंसान खे तकलीफ़ में अची वञे थो वेंदो आहे त हू कंहिंखे पुकारींदो आहे अल्लाह ताला खे ई पुकारींदो आहे ऐं छा चवंदो आहे ल इन अंजाना अलबत्ता अगरि हुन निजात ॾिनी असांखे मिन हादही हिन तकलीफ़ मां लनकूनन मिन शाकिरीन त ज़रूरु असीं थी वेंदासीं शुक्र करण वारनि मां यानी अल्लाह खां दुआ घुरी चवंदा आहिनि त अगरि अल्लाह असांजी इहा तकलीफ़ दूरि करे छॾी त असीं शुक्रगुज़ार बंदा थी रहंदासीं। उलिल्लाहु युनज्जीकुम मिनहा इन्हनि खे चओ त अल्लाह ताला ई आहे जेको निजात ॾिए थो तव्हां खां इन खां यानी उन तकलीफ़ मां व मिन कुल्ली करबिन ऐं हर तरह जे ग़म खां हर तरह जी मुसीबत खां निजात ॾियण वारो अल्लाह ताला ई आहे। सुम्म पोइ अंतुम तव्हीं तुशरिकून ऐं पोइ बि तव्हां शिरक कयो था यानी अल्लाह सां ॿियनि खे शरीक ठहिरायो था जॾहिं तकलीफ़ हटी वञे थी पोइ वापसि तव्हां ॿियनि खे अल्लाह जो शरीक करणु शुरू कयो छॾियो। कुल इन्हनि खे चओ हुवल क़ादिरु उहो ई आहे जेको पूरी कुदरत रखे थो अला उन ॻाल्हि ते अन के यब अफ़ के हू मोकिले अलैकुम तव्हां ते अज़ाबन अज़ाब मिन फ़ौक़िकुम तव्हांजे मथां खां यानी तूफ़ाननि बारिशनि जी सूरत में औ मिन तहती अर्जुलिकुम या तव्हांजे पेरनि जे हेठां यानी ज़िलज़िला वग़ैरह जेके अचनि औ यलबिसकुम या हू विढ़ाए तव्हांखे यानी हिक ॿिए सां विढ़ाए शीअन गिरोह गिरोह करे वयुज़ीक़ ऐं हू चखाए बादकुम बाज़ जे तव्हांखे बस लड़ाई जो मज़ो बाज़ खां उंदुर ॾिसो त कैफ़ कहिड़ी तरह कीअं नुसर्रिफ़ुल आयाती फेरे करे असीं खणी अचूं था आयात खे यानी अल्लाह ताला फ़रमाए थो की आउं फेरे फेरे आयत या निशानियूं आणियां थो साम्हूं इन्हनि जे लअल्लहुम ताके उहे यफ़क़हून उहे सम्झनि वक़दब ऐं इनकार कयो बि उन जो कंहिंजो यानी जेके अल्लाह जे आयात अल्लाह जो साइन यानी क़ुर जो इनकार कयो क़ौमुक तव्हांजी क़ौम वहुअल हक़ जॾहिं त इहो हक़ आहे कुल इन्हनि खे चओ लस्तु न आहियां आऊं अलैकुम तव्हांजे मथां बि वकील को निगरान या निगहबान मुक़ररु न आहियां तव्हांजे मथां
लिकुल्ली नबइम मुस्तक़रुन, वास्ते हर ख़बर जे हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे। वसोफ़ तालमून, ऐं जल्द उहो तव्हां ॼाणे वठंदा। व इदा, ऐं जॾहिं रहे त तव्हां ॾिसो अल्लज़ीन, उन्हनि माण्हुनि खे जेके यख़ूदून फ़ुज़ूल बहसुनि में मशग़ूल आहिनि, फ़ी आयातिना, असांजी आयात जे बारे में। फ़आरिद अनहुम, पोइ उन्हनि खां एराज़ बरतियो या उन्हनि खां पासे थी रहो। हता एसिताईं जो यख़ूदू हू मशग़ूल थी वञनि, फ़ी हदीसिन, कंहिं ॻाल्हि में, ग़ैर ही उन खां सिवा। यानी अगरि का अहिड़ी मजलिस आहे जिते क़ुरान या हदीस जो मज़ाक़ उॾायो वेंदो हुजे त अहिड़ियुनि मजलिसुनि खां एराज़ बरतियो, पासे ते रहो, उन्हनि में शरीक न थियो। व इम्मा, ऐं अगरि युनसियन्नक, विसारे छॾे तव्हांखे, इंसानु आहे विसरी वञे थी का ॻाल्हि त पोइ अॻियां छा। अशैतान, शैतान अगरि तव्हांखे विसारे छॾे, फला तक़उद, पोइ तव्हां न वियो, बाद ज़िक्रा, पोइ यादि अचण जे। अगरि यादि अची वञे त पोइ उन मजलिस मां फ़ौरन उथी वञो। मअल क़ौम ज़ालिमीन, ज़ालिम क़ौम सां गॾु। वमा, ऐं न आहे अलल लज़ीन, उन्हनि माण्हुनि जे मथां जिन यत्तक़ून, जिन तक़वा इख़्तियार कयो, मिन हिसाबिहिम, उन्हनि जे हिसाब मां कुझु बि, मिन शैन, कुझु बि, वलाकिन, ऐं लेकिन, ज़िक्रा, नसीहत करणु, लअल्लहुम, शायदि के उहे यत्तक़ून, तक़वा इख़्तियार कनि। यानी जेके जिन झुटलायो उन्हनि खे नसीहत कंदा रहो, शायदि के उहे अल्लाह जो तक़वा इख़्तियार कनि। दरिल लज़ीन, ऐं छॾे ॾियो उन्हनि माण्हुनि खे, इत्तख़ज़ू, जिन ठाहियो, दीनहुम, पंहिंजे दीन खे, लाइबम वलहु, खेल ऐं तमाशो, वग़र्रतहुमुल हयातु दुनिया, ऐं धोखे में विधो उन्हनि खे दुनिया जी ज़िंदगी। वज़किर बिही, ऐं नसीहत कंदा रहो हिन सां, यानी हिन क़ुरान सां। अन के तुबसल नफ़्सुन, के हलाक, यानी हलाक न थी वञे को नफ़्स, बिमा कसबत, बवजह उनजे जेका उन कमाई कई। लईस लहा, न आहे उन जे लाइ, मिन दूनिल्लाही, सिवाइ अल्लाह खां, वलियुन, कोई वली, यानी कोई दोस्त, वला शफ़ी, न ई कोई सिफ़ारिशी। व इन, ऐं अगरि ताअदिल, हू बदिले में ॾियणु चाहींदो, कुल अदिलिन, हर तरह जो बदिलो, ला युख़ज़ु, न वरितो वेंदो, मिनहा, उन खां। उलाइकल लज़ीन, इहे ई उहे माण्हू आहिनि, उबसिलू, जेके हलाक कया वेंदा, बिमा कसबू, बवजह उनजे जेका उन्हनि कमाई कई। लहुम, उन्हनि जे लाइ हूंदो, शराबुन मिन हमीम, पीअण जे लाइ टहिकंदड़ पाणी। व अज़ाबुन, ऐं अज़ाब हूंदो उन्हनि जे लाइ। अलीमुम बिमा कानू यकफुरून, अलीम, दर्दनाक, बवजह उनजे कानू, जेके हुआ उहे, यकफुरून, इनकार कंदा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।